ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 24/2/2024। अॼु मिठा मिठा बात हूंदा मिठे मिठे ॿार तव्हां पंहिंजे जीवन जी डोर हिकु बाप सां बांधी आहे। तव्हांजो कनेक्शन हिक सां तोड़ निभायो। कृष्ण संगम युग ते आत्मा पंहिंजी डोर परमात्मा सां गॾु जोड़दी आहे। इन जी रसां अज्ञान काल में कंहिं रीति सां हलंदी आई आहे। उत्तरा शादी जे समय स्त्री जो पल्लव पति सां गॾु बांधो। स्त्री सम्झदी आहे जीवन भर उन्हनि सां उन्हनि जो ई साथी ठही करे रहणो। तव्हांखे त हाणे पंहिंजो पल्लव शिव बाप सां गॾु तव्हां जोड़ियो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांजी परवरिश अधु कल्प जे लाइ बाप जे द्वारा थींदी आहे। गीता जीवन डोर तव्हां सां ई बंधी। ओम शांति। ॾिसो गीत में चईंदा आहिनि जीवन डोर तव्हां सां ई बंधी। जे कोई कन्या आहे उहो पंहिंजे जीवन जी डोर पति सां गॾु बांधदी आहे सम्झदी आहे जीवन भर उन्हनि जो ई साथी थी करे रहणो आहे। उन्हनि खे परवरिश करणी। ईअं न कि कन्या खे उन्हनि जी परवरिश करणी आहे, न, जीवन ताईं उन्हनि खे परवरिश करणी आहे। तव्हां ॿारनि बि जीवन डोर बांधी आहे न। बेहद जो बाप चओ, टीचर चओ, गुरु चओ, जो चओ, इहा आत्माउनि जी जीवन जी डोर परमात्मा सां गॾु बंधणी आहे। उहा आहे हद जी स्थूल ॻाल्हियूं, इहा आहे सूक्ष्म जी ॻाल्हि। कन्या जे जीवन जी डोर पति सां गॾु बंधबी आहे। उहा उन्हनि जे घर वेंदी आहे। ॾिसो हर हिकु ॻाल्हि सम्झण जी बुद्धि खपे। कलयुग में सभु आसरी मत जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां पंहिंजे जीवन जी डोर हिक सां बांधी आहे। तव्हांजो कनेक्शन हिक सां ई आहे। हिक सां ई तोड़ निभाइणो आहे। छोजी उन्हनि सां असांखे ॾाढो सुख मिलंदो आहे। उहो त असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। त अहिड़े बाप जी श्रीमत ते हलणो खपे न। इहा आहे रूहानी डोर। रूह ई श्रीमत वठंदी आहे। आसरी मत वठण सां त हेठि किरंदा आहिनि। हाणे रूहानी बाप जी श्रीमत ते हलणो आहे। तव्हां ॼाणंदा असां पंहिंजी आत्मा जी डोर परमात्मा सां गॾु बंधी आहे। त असां उन्हनि सां 21 जन्मनि जो सदा सुख जो वरसो असांखे मिलंदो आहे। उन अल्पकाल जी जीवन जी डोर सां हेठि किरंदा आहियूं। हाणे 21 जन्मनि जे लाइ गारंटी आहे। तव्हांजी कमाई केतिरी ज़बरदस्त आहे। उन में गफ़लत न करणी। माया गफ़लत ॾाढी कराईंदी आहे। हिन लक्ष्मी नारायण सां ज़रूरु कोई सां जीवन डोर बांधी हूंदी। 21 जन्मनि जो वरसो मिलियो हूंदो। जंहिंसां 21 जन्मनि जो उन्हनि खे वरसो मिलियो। कंहिंसां बांधी? शिव बाबा सां।
त आत्मा जी परमात्मा सां गॾु जीवन डोर बंदी आहे न कल्प कल्प वधंदा आहियूं हुननि जी गिनती न आहे बुद्धि में वेंदो आहे असां शिव बाबा जा ठहिया आहियूं उन्हनि सां जीवन डोर असां बंदी आहियूं हर हिकु ॻाल्हि बाप वेही सम्झाईंदा आहिनि तव्हां ॼाणंदा आहियो कल्प पहिरियों बि बंदी हुई हाणे शिव जयंती मल्हाईंदा आहिनि परंतु कंहिंजी मल्हाईंदा आहिनि पतो न आहे मतिलबु परिचय न आहे शिव बाबा त पवित्र पावन आहे उहो ज़रूरु संगम ते ईंदा इहे तव्हां ॼाणंदा आहियो दुनिया न ॼाणंदी आहे हिन करे ॻायल आहे कोटनि में को आदि सनातन देवी देवता धर्म आदि सनातन देवी देवता धर्म प्रायलोक थी वियो ॿिया सभु शास्त्र कहानियूं आदि आहिनि ॿिया सभु शास्त्र कहानियूं आदि आहिनि इहे धर्म ई न जो ॼाणे इहे धर्म ई आहे आदि सनातन देवी देवता धर्म प्रायलोक थी विया ॿिया सभु शास्त्र कहानियूं आहिनि कहानियूं आदि आहिनि इहे धर्म आहे ही न जो ॼाणे सघनि हाणे तव्हां जीवन जी डोर बंदी आहे न हाणे त जीवन जी डोर बंदी आहे आत्मा जी परमात्मा सां गॾु जो डोर जुटल आहे न इन में शरीर जी त ॻाल्हि ई न आहे पर घर में वेठा हुजो हिन में बुद्धि और पाप सां गॾु लॻल हुजो बुद्धि और पाप सां गॾु लॻल हुजे त आत्मा जी जीवन डोर शिव बाबा सां बंदी आहे पल्लव बांधंदा आहिनि न उहो स्थूल पल्लव आहे इहे आत्मा जो परमात्मा सां गॾु योग आहे भारत में शिव जयंती मल्हाईंदा आहिनि परंतु उहो कॾहिं आया कंहिंखे पतो न आहे श्री कृष्ण जी जयंती कॾहिं राम जी जयंती कॾहिं इहे न ॼाणंदा आहिनि ॿार तव्हां त्रिमूर्ति शिव जयंती अक्षर लिखंदा आहियो परंतु हिन समय टे मूर्तियूं त आहिनि न तव्हां चईंदा शिव बाबा ब्रह्मा द्वारा सृष्टि रचंदा आहिनि त ब्रह्मा साकार में ज़रूरु खपे न बाक़ी विष्णु शंकर हिन समय काथे बाक़ी विष्णु शंकर हिन समय काथे जो तव्हां त्रिमूर्ति चईंदा आहियो भई माण्हू अगरि चवनि की भॻवानु ब्रह्मा द्वारा सृष्टि थी त ब्रह्मा काथे आहे हिन समय न कलयुग जो अंत आहे न इहा नाड़ियूं सम्झण जी ॻाल्हि आहे त्रिमूर्ति जो अर्थ ई ब्रह्मा विष्णु शंकर आहे ब्रह्मा द्वारा स्थापना उत हिन समय थींदी आहे विष्णु द्वारा सत्य में पालना थींदी आहे विनाश जो कार्य अंत में थियणो इहा आदि सनातन देवी देवता धर्म भारत जो ई आहे उहो त सभु ईंदा आहिनि धर्म स्थापना करणु हर हिकु ॼाणंदो आहे इहे धर्म स्थापना कयो उनजो संबत इहो आहे फलाणे टाइम फलाणो धर्म स्थापना कयो भारत जो कंहिंखे पतो ई न आहे गीता जयंती शिव जयंती कॾहिं थी इहे कंहिंखे पतो न आहे श्री कृष्ण ऐं राधे जी आयु में 2-3 वर्ष जो फ़र्क़ु हूंदो सत्युग में ज़रूरु पहिरियों श्री कृष्ण जो जनमु थियो हूंदो पोइ राधे जो जनमु थियो हूंदो परंतु सत्युग कॾहिं हुयो इहे कंहिंखे पतो न आहे तव्हांखे बि सम्झण में ॾाढा वर्ष लॻिया त 2 ॾींहंनि में कोई केसि ताईं सम्झंदो बाबा त ॾाढो सहित ॿुधाईंदा आहिनि उहो बेहद जो बाप आहे ज़रूरु उन्हनि सां वरसो मिलणो खपे न
ओ गॉड फादर जी याद करें लक्ष्मी नारायण जो मंदिर आहे ये स्वर्ग में राज्य कंदा हुआ परंतु उन्हनि खे वर्षो कें ॾिनो ज़रूरु स्वर्ग जे रचयिता ई ॾिनो हूंदो न परंतु कॾहिं ॾिनो इहे कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जॾहिं सतयुग हुयो ॿियो कोई धर्म न हुयो सतयुग में असां पवित्र हुयासीं कलयुग में पतित आहियूं त संगम ते ज्ञान ॾिनई बाबा सतयुग में न छोजी संगम ते ज्ञान ॾींदा तॾहिं त सतयुग जे लाइक़ थींदासीं न हुते त प्रारब्ध आहे ज़रूरु अॻिले जन्म में ज्ञान वरितो हूंदो न तव्हां बि हाणे वठो था तव्हां ॼाणंदा आहियो आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना बाबा कई श्री कृष्ण त सतयुग में हुयो श्री कृष्ण त सतयुग में हुयो उन्हनि खे प्रारब्ध काथां मिली लक्ष्मी नारायण ही राधे कृष्ण हुया इहो कोई न ॼाणंदो आहे बाबा चईंदा आहिनि जी कल्प पहिरियों सम्झायो हुयो उहो ई सम्झंदा हीअ सैम्पलिंग लॻंदो आहे न मोस्ट स्वीटेस्ट झाड़ जो कलम लॻंदो आहे तव्हां ॼाणंदा आहियो अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि बाबा अची करे मनुष्य खां देवता ठाहियो हुई हाणे तव्हां ट्रांसफर थियो था पहिरियों ब्रह्मन ठहिणो आहे बाजली खेत आहिनि त चोटी ज़रूरु ईंदी बराबरि असां हाणे ब्रह्मन ठहिया आहियूं यज्ञ में त ज़रूरु ब्रह्मन खपनि न इहो शिव रुद्र जो यज्ञ आहे रुद्र ज्ञान यज्ञ ई चइबो आहे श्री कृष्ण यज्ञ न रचे श्री कृष्ण यज्ञ न रचे हिन रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाशवाला प्रज्वलित थींदी आहे इहे शिव बाबा जो यज्ञ पतितनि खे पावन ठाहिण जे लाइ आहे रुद्र शिव बाबा निराकार आहे उहे यज्ञ कीअं रचनि जेसि ताईं मनुष्य तन में न अचनि जेसि ताईं मनुष्य तन में न अचनि त यज्ञ कीअं रचनि त हीअ लिखियलु आहे न अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ रुद्र ज्ञान यज्ञ लिखियलु आहे न त रुद्र मतिलबु शिव बाबा निराकार आत्मा परमात्मा जो ज्ञान यज्ञ त ज़रूरु बाबा हिन सृष्टि ते आया हूंदा जेसि ताईं मनुष्य तन में न अचनि मनुष्य ई यज्ञ रचंदा आहिनि शिक्षा मां मूलतनि जी त ॻाल्हि ई न आहे बाप सम्झाईंदा आहिनि संगम युग आहे जॾहिं लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त सत्य हुयो हाणे पोइ तव्हां इहे ठहो था इहे जीवन जी डोर आत्माउनि जी परमात्मा सां गॾु आहे इहे डोर छो वठी छा सुख जो वक्स पाइण लाइ तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जे बाप द्वारा असां इहे लक्ष्मी नारायण ठाहींदा आहियूं तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जे बाप द्वारा तव्हां इहे लक्ष्मी नारायण ठाहींदा आहियो असां ॼाणंदा आहियूं बेहद जे बाप द्वारा असां इहे लक्ष्मी नारायण ठाहींदा आहियूं बाबा सम्झायो आहे तव्हां सो देवी देवता धर्म जा हुयो तव्हांजे राज्य हुयो पुठियां तव्हां पुनर्जन्म वठिते वठिते क्षत्रिय ठहियो सूर्यवंशी राजा ई हली आई आहे पोइ चंद्रवंशी आया तव्हांखे मालूम आहे असां कीअं इहे चकर कीअं लॻाईंदा आहियूं एतिरा जन्म वरिता भॻवान वाचे आहे ही ॿार तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा शिव भॻवान अचे बाबा असांखे चईंदा आहिनि की हे ॿार तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो हाणे हिन समय हिन तन में 2 मूर्तियूं आहिनि ब्रह्मा जी आत्मा ऐं शिव परमात्मा हिन समय 2 मूर्तियूं इकट्ठियूं आहिनि ब्रह्मा ऐं शिव शंकर जो पार्ट ईंदो ई न आहे बाक़ी विष्णु सतयुग में आहे हाणे तव्हां ब्रह्मण सो देवता ठाहींदा आहियो हंस जो अर्थ वास्तव में इहो आहे
उन्हनि चई छॾियो आहे आत्मा सो परमात्मा। उन्हनि चई छॾियो आहे आत्मा सो परमात्मा। परमात्मा सो आत्मा केतिरो फ़र्क़ु आहे न। रावण जे अचण सां ई रावण जी मत शुरू थींदी आहे। सत्युग में त इहे ज्ञान ई प्रायलोक थी वेंदो। ये सभु थियणो आहे ड्रामो नूंद आहे। तॾहिं त बाबा अची करे स्थापना करनि जॾहिं असां भुलिजूं। हाणे संगम आहे। बाबा चईंदा आहिनि मां कल्प कल्प जी संगम ते अची करे तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहींदुमि। तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहींदुमि। या ज्ञान यज्ञ रचंदा। बाक़ी जो आहे उहो हिन यज्ञ में स्वाहा थी वञिणो आहे। इहे विनाश ज्वाला हिन यज्ञ सां प्रज्वलित थियणी आहे। पर दुनिया जो त विनाश थियणो ई आहे, न त पावन दुनिया कीअं हुजे। तव्हां चईंदा बि आहियो ही पतित पावन अचो, त पतित दुनिया पावन दुनिया इकट्ठी रहंदी छा? पतित दुनिया जो विनाश थींदो। हिन में त ख़ुशी थियणी खपे। महाभारत जी लड़ाई लॻी हुई, इन सां स्वर्ग जा गेट खुलिया हुया। चईंदा आहिनि इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे न। इहे त सुठो आहे न। पतित दुनिया ख़त्म थी वेंदी। पीस जे लाइ मथो मारण जी दरकार छा आहे? त बाबा चवनि था की उहा ई महाभारत लड़ाई आहे। इहे त सुठो आहे। पतित दुनिया ख़त्म थी वेंदी। पीस जे लाइ मथो मारण जी दरकार छा आहे? तव्हांखे त हाणे टियों नेत्र मिलियो आहे, उहो कोई की न आहे। तव्हां ॿारनि खे ख़ुशी थियणी खपे। असां बेहद जे बाप सां वरसो वठंदा आहियूं। बाबा असांखे अनेक बार तव्हांखे बाबा असां अनेक बार तव्हांखां वरसो वरितो आहे न। रावण पोइ असांखे श्राप ॾींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं यादि करणु सहज आहे। बाक़ी सभु दंत कथायूं आहिनि। तव्हांखे एतिरो साहूकार ठातो, पोइ तव्हां ग़रीब छो ठहियो? इहे सभु ड्रामो में नूंद आहे। ॻायल बि आहे न, ज्ञान भक्ति वैराग्य। भक्ति सां वैराग्य तॾहिं थिए जॾहिं ज्ञान मिले। भक्ति सां वैराग्य तॾहिं थिए जॾहिं ज्ञान मिले। अच्छा, पहिरियों ज्ञान मिलंदो आहे, पोइ भक्ति सां वैराग्य ईंदो। तव्हांखे ज्ञान मिलियो तॾहिं भक्ति सां वैराग्य आयो न। सॼी पुराणी दुनिया सां वैराग्य अची वियो। इहो त कब्रिस्तान आहे न। 84 जन्मनि जो चकर लॻायो। हाणे त घर हलणो आहे। मूंखे यादि करो त मूं वटि हली ईंदा। विक्रम विनाश थी वेंदा। ॿियो कोई उपाय न आहे। योग अग्नि सां पाप भस्म थींदा। गंगा सनान सां न थींदा। बाबा चईंदा आहिनि माया तव्हांखे फुल मूर्ख ठातो अथई। अप्रैल फूल चईंदा आहिनि हाणे मां तव्हांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहियां थो। चित्र त ॾाढा सुठा आहिनि। अॼु असां छा आहियूं, कल्ह असां छा हूंदासीं। अॼु असां छा आहियूं, कल्ह असां छा हूंदासीं। परंतु माया बि कम न आहे। माया डोर तोड़ण न जोड़ण न ॾींदी आहे। खीचतानी थींदी रहंदी आहे। असां बाबा खे यादि कंदा आहियूं, पोइ पतो न छा थी वेंदा, भुलिजी वेंदा आहियूं। इन में महिनत आहे न। इन करे भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे न। उन्हनि खे वरसो कंहिं ॾिनो?
ये कोई सम्झण जी ये कोई सम्झदा न आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार मां तव्हांखे वरी खां वरस ॾियणु आयो आहियां। ये त बाबा जो ई कमु आहे। हिन समय सभु नरकवासी आहिनि, तव्हां ख़ुशि थींदा आहियो। हिते कोई ईंदो आहे त सम्झंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे। बराबरि ठीकु आहे न। 84 जन्मनि जो हिसाबु आहे। बाबा सां वरस वठिणो आहे। बाबा ॼाणंदा आहिनि अधु कलाक भक्ति करे तव्हां थकी विया आहियो। मिठी ॿार, बाबा तव्हांजी सभु थक दूर करे ॾींदा आहिनि। हाणे भक्ति अंधियारो मार्ग पूरो थी वियो। काथे इहो दुखधाम, काथे उहो सुखधाम। मां दुखधाम खे सुखधाम ठाहिण कल्प कल्प जे संगम ते ईंदो आहे न। बाबा जो परिचय ॾियणु। बाबा बेहद जो वरसो ॾियण वारा आहिनि। हिकु जी ही महिमा आहे। शिव बाबा न हूंदा त तव्हांखे पावन के ठाहींदो। ड्रामा में सॼी नूंद आहे। कल्प कल्प तव्हां मूंखे पुकारंदा आया आहियो, हे पतित पावन अचो। शिव जी जयंती मल्हाईंदा आहिनि। चईंदा आहिनि ब्रह्मा स्वर्ग जी स्थापना कई, पोइ शिव छा कई जो शिव जयंती मल्हाईंदा आहियो। कुझु बि सम्झंदा न आहिनि। तव्हांजी बुद्धि में ज्ञान हिकदमि वेही रहणो खपे। डोर हिक सां ॿंधी आहे त पोइ ॿिए कंहिंसां न ॿंधबी। हिक सां ई डोर ॿंधबी। न त किरी पईंदव। पालौकिक बाप मोस्ट सिंपल आहे। पालौकिक बाबा मोस्ट सिंपल आहे। कोई ठाठ न आहे बाबा। बाबा ॾाढा सिंपल तरीक़े सां सभु कमु कंदा आहिनि। ये त सेवा में आत्माउनि खे ज्ञान ॾियण जी युक्ति आहे जो हीअं सभु ठाठ वाठ कंदा आहिनि। उहो बाप त मोटरुनि में एरोप्लेन में घुमंदा आहिनि। ये बेहद जो बाबा चईंदा आहिनि मां पतित दुनिया पतित शरीर में ॿारनि जी सेवा जे लाइ ईंदो। तव्हां मूंखे सॾु कयो आहे। हे अविनाशी सर्जन अचो, अची करे असांखे ज्ञान जो इंजेक्शन लॻायो। इंजेक्शन लॻे थो। बाबा चईंदा आहिनि योग लॻायो त तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। बाप ही आहे 63 जन्मनि जो दुख हरता। बाबा आहिनि असांखे असांजा 63 जन्मनि जा दुख हरता। इक्कीस जन्मनि जो सुख करता। अच्छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा पंहिंजी बुद्धि जी रूहानी डोर हिकु बाप सां गॾु ॿंधणी आहे। हिक जी श्रीमत ते हलणो आहे न। ॿियो आहे असां मोस्ट स्वीटेस्ट जार जो कलम लॻायूं था।
इन करे पहिरियों स्वयं खे ॾाढो ॾाढो स्वीट ठाहिणो, हीअ यात्रा में तत्पर रही, याद जी यात्रा में तत्पर रही सब विक्रम विनाश करना। वरदान मनन शक्ति द्वारा हर पॉइंट से अनुभवी ठहण वारा सदा शक्तिशाली माया प्रूफ विघ्न प्रूफ ठह। जे शरीर जी शक्ति जे लाइ पाचन शक्ति व हजम शक्ति करण जी शक्ति आवश्यक, ईअं आत्मा खे शक्तिशाली ठाहिण जे लाइ मनन शक्ति खपे, है न। मनन शक्ति द्वारा अनुभव स्वरूप थी वञणो, स्वरूप थियणो। मनन शक्ति द्वारा अनुभवी स्वरूप थियणो, इहा वॾे खां वॾी शक्ति है। जे अनुभवी कॾहिं धोखो न खाई सघंदो आहे, सुनी सुनाई ॻाल्हियुनि में विचलित न थी सघंदो आहे, अनुभवी सदा संपन्न रहंदा, वो सदा शक्तिशाली माया प्रूफ विघ्न प्रूफ ठही वेंदा। द अनुभवी सदा शक्तिशाली माया प्रूफ विघ्न प्रूफ थी वेंदा। स्लोगन, खुशी जो खजानो सदा साथ रहे तो बाकी सब खजाना स्वतः ही मिली वेंदा। अव्यक्त इशारो, सफलता संपन्न ठहण लाइ साधारण कार्य कंदे में भी फरिश्ते जी चाल ऐं हाल हुजे। ईअं न चओ कि छा करूं, ॻाल्हि ई हीअं हुई, कमु ई ईअं हुयो, सर्कमस्टेंसिस अहिड़ा हुया, समस्या अहिड़ी हुई, इन करे साधारणता अची वई। कहिड़े बि समय कहिड़ी बि हालत में तव्हांजो अलौकिक स्वरूप हर हिक खे अनुभव थिए। जी अहिड़ी ॻाल्हि ओड़ो पंहिंजो स्वरूप न ठाहियो, त बाबा चई न हिकु रस स्थिति, ॻाल्हि तव्हांखे बदिले न ॾे, तॾहिं तव्हांजे समीप ईंदा, तॾहिं सभिनि जे समीप ईंदा, एकता जो संगठन मजबूत थींदो। त एकता जे लाइ ॻाल्हियुनि खे साइड में करे सदा जो बाबा चए थी हिकु स्थिति में सिद्ध थी करे हलो, ईअं न चओ ॻाल्हि ई अहिड़ी हुई इन करे ईअं थी वेंदा। त बाबा चवनि था ॻाल्हि तव्हांखे बदिले न, तॾहिं तव्हां सभिनि जे समीप ईंदव ऐं एकता जो संगठन मजबूत थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।